असां जॾहिं प्यार जो नालो वठूं था त प्यार हक़ीक़त में शायर जी इज़हार जो अहिड़ो मुहरक आहे जेको असांखे उन तरफ़ ॼण ध्यानु थो छिकराए त नालो जेको आहे उहो घणे क़दुरु ॼण शाइराणो ई महसूसु थिए थो। प्यार जी पहिरीं बारिश ऐं उन मां ईअं महसूसु थो थिए त इहो कविता जो किताबु आहे ऐं हिन कविता जे किताब जो जेको सिरजणहार आहे उहो रिज़वान गुल आहे। रिज़वान गुल जो तालुक़ लाड़काणे सां आहे ऐं लाड़काणो अदबी इल्मी ऐं सियासी हवाले सां हिकिड़ी अहिड़ी सरज़मीन आहे जंहिं दुनिया लेवल ते पंहिंजी पज़ीराई हासिल कई आहे। रिज़वान गुल सिंधी अदब जो ॼातल सुञातल नालो आहे। रिज़वान न फ़क़ति शाइरी जे हवाले सां हिकिड़ी पंहिंजी सिंधी अदब में अहमियत ऐं वक़्त रखे थो पर उन सां गॾोगॾु नसर ऐं तर्जुमे जे हवाले सां बि रिज़वान हिकिड़ी पंहिंजी मिन्नता माणे चुको आहे। हिन खां अॻु यानी शाइरी जे संदसि पहिरें किताब प्यार जी पहिरीं बारिश खां अॻु संदसि ॿ किताब सिंधी अदब में जेको आहे मौजूदु आहिनि जिन मां पहिरियों कहाणियुनि जो गुटको आहे जेको तर्जुमो आहे उर्दू जेको आहे कहाणी जे वॾे नाले मंटू जो जंहिंजो नालो रिज़वान जेको आहे 5 ॾींहं जे सिरे सां रखियो आहे ऐं उहो पहिरियों संदसि तारुफ़ आहे ख़ासि करे तर्जुमे जे हवाले सां। उन खां पोइ हुन जा खाकनि मुख़्तलिफ़ शख़्सियतनि ते लिखियल खाका बि जेको आहे पधरा थी चुका आहिनि। उहो किताब मार्केट में मौजूदु आहे। साहत ॾेह जा सरजणहार उन में मुख़्तलिफ़ जेके शख़्सियतूं आहिनि सिन सां लाॻापियल उन्हनि ते संदसि खाका आहिनि ऐं उन खां अलावा रिज़वान वक़्त ब वक़्तु जेको आहे ख़ासि करे कालम ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते पंहिंजा एहसास ऐं इज़हार बौरींदो रहियो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त रिज़वान सिंधी अदब में हिकिड़ी ॼातल सुञातल शख़्सियत आहे जंहिं वक़्त ब वक़्तु मुख़्तलिफ़ अदब जे सिन्फ़ुनि में पंहिंजी तबासमाई कई आहे जिन मां हुन तर्जुमे ते बि अर्करेज़ी कई आहे। उन सां गॾोगॾु नसर में बि हुन तमामु सुठो लिखियो आहे ऐं हीअ संदसि प्यार जी पहिरीं बारिश ऐं प्यार जो पहिरियों इज़हार शाइरी जी सूरत में जंहिंजो उनवान बि रखियो अथई प्यार जी पहिरीं बारिश। ही 4 कलर टाइटल ऐं ॾाढो जाज़िब ईंदड़ जेको आहे किताब जंहिं जी बाइंडिंग तमामु सुहिणी आहे लेआउट बि तमामु सुहिणो आहे उहो किताब संदसि शाइरी जो पहिरियों किताब आहे। हीअ किताब जेको आहे उहो मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते आहे जंहिं मां ग़ज़ल बि हिन में शाइरी जे मजमूए में आहिनि आज़ाद नज़्म बि आहिनि नसरी नज़्म बि आहिनि हाइका बि आहिनि वायूं बि आहिनि त नई सिंधी में जेको आहे इंट्रोड्यूस थींदड़ सिन्फ़ तिरवेनियूं जे नाले सां जेका बुनियादी तौर ते त घणे क़दुरु जेको आहे उहा उर्दू अदब में त मौजूदु हुई पर सिंध में ताज़ो ई उहा जेको आहे इंट्रोड्यूस थी आहे जंहिं ते बि रिज़वान तबासमाई कई आहे। रिज़वान बुनियादी तौर ते मुहबत जो शाइर आहे ख़ुलूस जो शाइर आहे। पंहिंजी हालतुनि समाज ऐं समाजी जेका बीहक आहे उन ते संदसि शाइरी थियल आहे। रिज़वान जीअं त सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे उन जे करे संदसि शाइरीअ में सिंधी यूनिवर्सिटी जा बि ओलड़ा आहिनि। अॻिते हलण खां अॻु में रिज़वान जे किताब ते जन लिखियो आहे उन्हनि जा राया ऐं उन एहसास खे इज़हार खां अॻु में ऐं ज़रूरु चाहींदुसि त रिज़वान जी शाइरीअ मां कुझु अव्हांखे जेको आहे हिकिड़ो वास वठाईंदो हलां। संदसि गज़ल आहे त असांखे यादि आयूं हिन हवाऊं जाम शोरे जूं विसारे कीअं थियूं सघजनि वफ़ाऊं जाम शोरे जूं उहे लम्हा उहे रातियूं हुयूं जागी जे गॾखारियूं अञा ताईं अंदर में हिन संभारू जाम शोरे जूं ठही उभते करे वाका वसे जे ओच तो पियूं न थियूं विसरनि असां खासे घटाऊं जाम शोरे जूं करे मधमस्त माण्हूअ जे तन मन खे छॾनि जेकी उहे अॼु बि सलामत हिन अदाऊं जाम शोरे जूं हुजे भल बोर बन कश्मीर या कैलाश जी वादी असांजी सिंध सुहिणी दरसगाहूं जाम शोरे जूं करे थी आजियां सभ जी उहा सान्याह जी नंगरी खुलियल हर पल रहनि थियूं अॼु बि बाहूं जाम शोरे जूं। वयूं घायल करे मन खे असांजे रूह खे रोले अञा बि यादि आहिनि से निगाहूं जाम शोरे जूं असांजी दिलि जी दुनिया खे उजाड़े जा हली वई उहा काथे या ॻोल्हे ॾियो हवाऊं जाम शोरे जूं असांखे यादि आयूं हिन हवाऊं जाम शोरे जूं विसारे कीअं थियूं सघजनि वफ़ाऊं जाम शोरे जूं। त हीअ त हुयो हिकिड़ो ग़ज़ल रिज़वान जे हिन प्यार जे पहिरीं बारिश
कविता किताब मां जेको अव्हांजे समाथो जी नज़र कयो हिन कविता किताब ते मुख़्तलिफ़ दोस्तनि अदीब दोस्तनि जेको आहे पंहिंजा राया बि ॾिना आहिनि जिन में अयाज़ गुल, अदल सुमरो, तारिक आलम अबड़ो, जामी चांडियो, मोहम्मद अली पठान ऐं अयाज़ जानी शामिल आहिनि। हिन कविता किताब जो जेको मुहाग आहे उहो सिंध जे सुहिणे सेबते शाइर नौजवान शाइर सईद महमूद लिखियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको राया आहिनि उन में साजिद सिंधी नौजवान शाइर आहे जंहिं हिन ते रायो लिखियो आहे ऐं हीअ किताब जेको आहे उन ॾाह पब्लिकेशन लाड़काणे तरफ़ां पधरो कयो वियो आहे जंहिंजो रूए रवां आहे रियाज़त बोड़ो पाण बि हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर नसर नवीस ऐं ख़ासि करे मज़मून ऐं कहाणी जे हवाले सां बि पंहिंजी मुनफ़रद सुञाणप रखंदड़ आहे पर इलाही अरसे खां हू पब्लिकेशन जी दुनिया में बि पंहिंजे जेको आहे जोहर ॾेखारे रहियो आहे। संदसी जेको आहे उन पब्लिकेशन तरफ़ां ई छपायो वियो आहे किताब यानी ॾाह पब्लिकेशन लाड़काणो तरफ़ां। रिज़वान जे किताब ते जन दोस्तनि राया ॾिना आहिनि जिन में मूं गुज़ारिश कई त अयाज़ गुल खां वठी अदल सुमरे ऐं जामी चांडियो खां वठी अयाज़ जानी ताईं रिज़वान जी शाइरी ते पंहिंजो रायो ॾींदे जदीद शाइरी जो ख़ूबसूरत शाइर अयाज़ गुल लिखे थो। रिज़वान गुल बुनियादी तौर ते हिकु आर्टिस्ट आहे ऐं संदसि उहा ई खूबी संदसि शाइरी खे बि ख़ूबसूरत ऐं आर्टिस्टिक बनाए थी। आमतौर ते शाइरी पढ़ण ऐं ॿुधण ते पंहिंजा असर छॾींदी आहे पर रिज़वान गुल जे सुहिणनि रंगनि सां डिज़ाइन कयल शाइरी ॾिसण में मोहे विझे थी। हिकु मुकमिल शेर ग़ज़ल नज़्म में अगरि का हिकु सिट को इस्तारो तशबीह निकोर या ध्यानु छिकाईंदड़ आहे त बि उहो शेर कम जो थींदो। रिज़वान गुल जी शाइरीअ में अहिड़ियूं खोड़ सिटूं आहिनि जेके खेसि हिकु सुठे शाइर ऐं सुहिणे सर्जनहार तौर ते साम्हूं हाणे बीहारनि थियूं। शाइरी सां गहरी दिलचस्पी मोहबत ऐं महिनत खे ज़रूरु हिकु ॾींहुं सिंधी शाइरी में पंहिंजी हैसियत मञाइण में कामयाब कंदी। उन सां गॾोगॾु अयाज़ गुल सां गॾोगॾु अदल सुमरे जो बि हिन किताब में रायो आहे। अदल सुमरो अयाज़ रिज़वान गुल जी शाइरी जे हवाले सां लिखे थो। रिज़वान गुल पंहिंजी शाइरी वसीले ॼातो सुञातो वञे थो। संदसि शाइरीअ में अहिड़ा गुण ज़रूरु मौजूदु आहिनि जेके पढ़ंदड़ जो ध्यानु छिकराइनि था। रिज़वान वटि तजुर्बे हेठि आयल मौज़ूअनि खे पंहिंजे अंदाज़ सां बयानु करण जो फ़न आहे ऐं उहो ई रस्तो खेसि अॻिते हली पंहिंजे इनफ़रादी सुञाणप अता कंदो। रिज़वान जे इज़हार में हिते शहरी दिलकशी ऐं नफ़ासत जा रंग आहिनि उते फ़िक्री लिहाज़ खां अहिड़ा अहसास ऐं जज़्बा बि आहिनि जेकी असरअंदाज़ थियण जी ख़ुसूसियत रखनि था। प्यार जी पहिरीं बारिश रिज़वान गुल जो कविता किताब जंहिंजे मुहाग सईद महमूद लिखियो आहे ऐं उन मुहाग में सईद लिखे थो रिज़वान जे हवाले सां रिज़वान जी शाइरी जे हवाले सां त मां पंहिंजी अघाई सबबु रिज़वान गुल जी शाइरी ते तफ़सीली ते नथो लिखी सघां पर मुख़्तसिर लफ़्ज़नि में उहो चवंदुसि त खेसि मूं हिकु बेचैन रूह रखंदड़ शख़्स वांगुरु ॾिठो आहे जेको कॾहिं कंहिं ॻूढ़े मौज़ूअ ते तहक़ीक़ कंदे नज़र आयो अथमि त कॾहिं कहाणियूं लिखंदे नज़र आयो हो, कॾहिं कालम लिखंदे नज़र आयो हो त कॾहिं तर्जुमा कंदे ऐं कॾहिं ख़ूबसूरत ऐं दिलि खे छुअंदड़ शाइरी कंदे। संदसि मन जो रुझान भली मुख़्तलिफ़ पासनि ॾे विरहायल हुजे पर अलाए छो मूंखे शिदत सां महसूसु थींदो आहे त मूं जियां संदसि असुल शिनाख़्त सिर्फ़ पोइट्री आहे जंहिंसां जुनून जी हद ताईं संदसि वाबस्तगी महसूसु थींदी आहे। मूं रिज़वान जे मन में सदाईं इज़हार जे लाइ आंद मांद ॾिठी आहे पर ॻाल्हि रुॻो इज़हार करण जी न आहे। अहमियत उन ॻाल्हि जी आहे त उन इज़हार में असर हुजे, सहरकारी हुजे, मंझसि फन जी पुख़्तगी हुजे ऐं उहा मन जी ॻाल्हि तख़लीक़ी ऐं आर्टिस्टिक हुजे ऐं रिज़वान जी शाइरी में उहे मथियूं सभई खूबियूं मौजूदु आहिनि। त रिज़वान जो ही शाइरी जो पहिरियों किताब प्यार जी पहिरीं बारिश जेको जीअं मूं चयो त उहो ग़ज़ल खां वठी आज़ाद नज़म नसरी नज़म हाइका वायूं ऐं तिरमिननि जी सिन्फ़ुनि ते मुश्तमिल आहे। पाइण ऐं हीअं सां हंडाइण जहिड़ो किताब आहे। हिन किताब जा जेके पेज आहिनि उहे 128 आहिनि। हिन किताब जी जेका क़ीमत आहे उहा 120 रुपया आहे। सुहिणो ऐं ख़ूबसूरत किताब आहे जेको हीअं सां हंडाइण जहिड़ो आहे। हीअ पढ़ण सां तालुक़ु रखे थो। जेके दोस्त शाइरी ऐं ख़ासि करे अदब सां लगाव रखंदड़ आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे हिन किताब जो मुतालियो करणु घुरिजे छाकाणि त शाइरी अव्हांजे दिलि जूं दरियूं खोलींदी आहे, अव्हांजे रूह खे अहसासनि ख़्वाबनि ऐं ख़ूबसूरतुनि सां मुअतरु कंदी आहे। हिन दुनिया जे झगड़नि, दुनिया जे वठ वठां ऐं वठ पकड़ वारी जेका हिकिड़ी सरगर्मी आहे उन मां जेकॾहिं चंद लम्हा असांखे मुयसरु थियनि था त पोइ शाइरीअ सां रूह ज़रूरु रिझाइणु घुरिजे ऐं रूह रिझाइण जे लाइ हीअ किताब प्यार जी पहिरीं बारिश ॾाढो सफल साबित थींदो।